अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खोसो ऐं मां ॾिसी रहिया शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। चंड ग्रहण जी दोस्तों तारीख़ अची चुकी है, उन जो पुरमो अची चुको है। अॼु तव्हां वॾी अपडेट शेयर करण वारा आहियूं ऐं तव्हांखे उहा बि ॻाल्हि ॿुधाईंदासीं जेका तव्हांखे ख़बर बि नाहे चंड ग्रहण जे हवाले सां। ऐं तव्हांखे अॼु पूरी मालूमात ॾियण वारो आहियां। अॼु ॿियूं ॻाल्हियूं बि तव्हां सां काफ़ी शेयर करण वारो आहियां। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त चंड ग्रहण जी सभ खां पहिरियां अपडेट शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते तव्हां ॾिठी हुई। सभ खां पहिरियां मूं ई ॾिनी हुई, तव्हांखे यादि हूंदो। ऐं काफ़ी दोस्त वरी कमेंट कंदा हुया, यार इहो ड्रामो न ईंदो, तव्हां जेको आहे फेक जेको आहे कूड़ी अपडेट ॾियो था। अॼु उन्हनि खे हीउ जवाबु मिली चुको आहे, उन्हनि जेको हीउ पुरमो ॾिठो आहे। ऐं 3 टीज़र आया हुया, वरी बि जेको आहे अञा ड्रामो न आयो हुयो। बार कमेंट अचनि पिया दोस्तनि जा कॾहिं हलंदो। मां उन्हनि खे अपडेट ॾिनी हुई त मां चयो जॾहिं पुरमो ईंदो तव्हां पुरमो जो इंतज़ारु कयो। जीअं ई पुरमो ईंदो चंड ग्रहण जो, पोइ किस्त जी जेको आहे डेट अनाउंस कई वेंदी। ऐं तव्हां ॾिठो कल्ह राति पुरमो अची चुको आहे। ऐं 10 अगस्त जी जेका पहिरीं एपिसोड हलंदी चंड ग्रहण जी। चंड ग्रहण हिकु बहितरीनु ड्रामो आहे जंहिंमें इरफान शेख आहे, अब्बास गोलोडाणो आहे। अब्बास गोलो बरहाड़ी में हिकु ॻुठाणे जो किरदारु अदा करे रहियो आहे, जंहिंमें रिमशा शहज़ादी आहे। ऐं इहो ड्रामो दोस्तों गर्मियुनि जो रिकॉर्ड थियल आहे, हाणे रिकॉर्ड न थियो। इहो गर्मी मतिलबु सर्दियुनि जो रिकॉर्ड थियल आहे। काफ़ी अर्से जॾहिं कणिकां लाभ थिए पई वग़ैरह, तॾहिं खां पहिरियों को रिकॉर्ड थियल आहे। इहो तयारु पियो 25-26 किस्त जो ड्रामो आहे, सीरियल ड्रामो आहे। लेकिन इन खे हलायो हाणे वञे थो। मां रिमशा शहज़ादी सां जॾहिं फ़ोन ते बि ॻाल्हायो, उन बि इहा अपडेट ॾिनी हुई, मुंहिंजो हिन साल में हिकिड़ो ड्रामो आहे, ॿियो ड्रामो फ़िलहालु कोई न ईंदो ऐं मुंहिंजी शूटिंग बि कोन आहे। इन ड्रामे जी शूटिंग करे छॾी आहे चंड ग्रहण जी, इहो तमामु जल्द हलंदो। उन इहा ॻाल्हि कई त इहो बि काफ़ी अर्सो पहिरियों सां शूट कयोसीं, जंहिंमें इरफान शेख हिकु पढ़ियल लिखियल सुलझल माण्हू जो किरदारु करे रहियो आहे। ऐं साईं निसार शाह ज़ालिम सरदार वॾेरे जो किरदारु कयो आहे। ऐं मज्जू लाड़ ऐं वाठे जो किरदारु अदा कयो आहे उते। मतिलबु अहिड़े हिसाब सां इहो ड्रामो आहे। ड्रामो बहितरीनु आहे। ऐं दोस्तों इन ड्रामे जी 10 अगस्त ते जेको आहे पहिरीं एपिसोड रिलीज़ थींदी चंड ग्रहण जी। ऐं चंड ग्रहण जी जेका किस्त रिलीज़ थींदी, मुंहिंजे ख़्याल में सीरियल ड्रामो आहे, हफ़्ते में 2 किस्त ईंदियूं। वधीक ॾिसो हाणे छा था करनि, हफ़्ते में 2 हलाईंदा या 5 किस्त हलाईंदा, उहो उन्हनि जे वस में आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं दोस्तों त कल्ह मूं जेका अपडेट ॾिनी हुई ऐं उन में मूं ॿुधायो त तव्हां किथां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजी वीडियो, ऐं तव्हां कमेंट कयो त कहिड़े इलाइक़नि में बरसाति आहे। काफ़ी दोस्तनि कमेंट कया, मूं अॼु कमेंट बि थोरा शामिलु कंदुसि, साम्हूं पिया आहिनि मुंहिंजे। ऐं जेको आहे दोस्तों फैज़ लाड़ो मां बरसाति हली रही आहे, इमरान जतोई कमेंट कयो फैज़ो लाड़े मां, उनजी वॾी महिरबानी। ऐं ॿियो फ़याज़ अहमद जेको आहे कमेंट कयो मूं ॾे, कराची में वॾी बरसाति आहे। इहे कल्ह वारे वीडियो ते आया आहिनि कमेंट मूं ॾे। ऐं ॿिए दोस्त मैसेज कयो सोबतपुर में वॾी बरसाति आहे, मुंहिंजी वीडियो जे हेठो हुननि कमेंट कया हुया। ऐं ॿिए दोस्त जेको आहे रजब अली भट्टी जेको आहे मैसेज कयो नसीराबाद में वॾी बरसाति आहे, सॼी राति हली आहे। ऐं सोबतपुर में बि वॾी बरसाति आहे, जेको कादिर ख़ान जेको कमेंट कयो आहे उन जूं वॾियूं महिरबानियूं सभिनी दोस्तनि जूं जंहिं असांखे ॿुधायो। ऐं ॿिए दोस्त मैसेज कयो आहे असां वटि बदीन में जाम आहे, पर एतिरी बि जाम बरसाति न आहे जो नुक़सानु करे, अलाह पाक सभिनी जो ख़ैरु कंदो। इहो हिकिड़ो दोस्त कमेंट कयो इन मां बदीन मां। ऐं सोबतपुर मां 3-4 कमेंट कया आहिनि कादिर ख़ान बाबा जो वॾी महिरबानी। उन चयो त वॾी बरसाति आहे असां वटि, अलाह उन ॾींहुं बि ख़ैरु करे। जंहिं इलाइक़े में बरसाति आहे अलाह सभिनी ॾे ख़ैरु करे, नुक़सानु कंहिंजो बि न थिए। असां वटि बि अञा बरसाति हली रही आहे दोस्तों। अॼु जेको आहे जॾहिं तव्हां वीडियो ॾिसी रहिया हो, अॼु 5 तारीख़ आहे। 5 ऐं 6 तारीख़ जे दरमियान जेको आहे न हाणे इम्कान आहे बरसाति पटिजी वेंदी। लेकिन जॾहिं मां हीउ वीडियो रिकॉर्ड करे रहियो आहियां, वीडियो रिकॉर्ड मां करे रहियो आहियां दोस्तों जेको आहे अॼु जे ॾींहुं 4 तारीख़ ते, वीडियो 4 तारीख़ ते रिकॉर्ड थी रही आहे। ऐं तव्हां 5 तारीख़ ते ॾिसंदो, छो त हिकिड़ी पहिरियों पोइ असां पब्लिक बाद में हिकिड़ी कंदा आहियूं। बहरहाल दोस्तों तव्हां ताईं हीअ असां वीडियो पुॼाईसीं, अपडेट पुॼाईसीं। उम्मीद आहे वीडियो तव्हांखे सुठी लॻी हूंदी। अपडेट जे वीडियो तव्हांखे सुठी लॻी आहे त महिरबानी करे दोस्तों शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, पंहिंजे प्यारनि ताईं पुॼायो। सभिनी दोस्तनि खे चओ बाबा हिन खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो। इन वीडियो खे हाणे ज़रूरु लाइक करे छॾिजो। तव्हांखे पकी रिपोर्ट अपडेट मूं ॾेई छॾी चंड ग्रहण जी। जे तव्हां लाइक सब्सक्राइब न कंदो त अहिड़ियूं तव्हांखे अपडेटां वरी ॿीहर न मिलंदियूं दोस्तों। इन जे करे हाणे इन कम खे पको करे छॾियो। ऐं 5 दोस्तनि ताईं ज़रूरु मुंहिंजे चैनल जी लिंक शेयर कजो। उहे हिननि खे चइजो त वरी अॻिते 2-3 दोस्तनि ताईं शेयर करे छॾनि। इहो तव्हांजे मथां नंढड़ो सां हिकिड़ो मतिलबु अर्ज़ु कयो आहे, वधीक मञियो या न मञियो तव्हांजी मर्ज़ी। अॼु जेका दोस्त चवंदा तो कूड़ी ख़बर ॾियनि थो, अॼु पुरमो जॾहिं उन चंड ग्रहण जो ॾिठो, उन्हनि खे अॼु जवाबु मुंहिंजो मिली वियो हूंदो।
ऐं तव्हां बि पंहिंजी क़ीमती राय कमेंट में ॾिजो। असांखे ॾींदा इजाज़त, रखंदा दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।